तर जो हाली जे पुछंदे तुझे तर जो हाली जे पुछंदे रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो बरदड़ा पर जो हाली जे पुछंदे बरदड़ा पर जो हाली जे पुछंदे रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो अक उन्यारा मुह उन्यारा मिर्ग उन्यारा नैन मिर्ग उन्यारा नैन गोढ़न गोहा साधू दादू सदो सारा नैन सदो सारा नैन होई काल उड़का लिखे जाले खा परमत वारा नैन परमत वारा छमरा छपर दो हाल जे पुछंदे रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो। नाज़रीन मिरपो ख़ास ब्यूरो टाइम आहे। अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर थिया आहियूं। अॼु असीं मिठी जे जेको हिकिड़ो ॻोठु आहे जेको हरियार हुन में असीं मौजूदु आहियूं जिते पाकिस्तान रिलीफ फाउंडेशन जे चेयरमैन हलीम आदिल शेख पारां हिते जेको दस्तरखान लॻायो आहे, उन खां अलावा हिकु मेडिकल कैंप लॻाई आहे। जॾहिं त असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हुकूमत जी दावान बावजूदि अञा ताईं थरपारकर ज़िले जे मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में जंहिंमें नंगरपार आहे, छाछरो आहे, डीपलो आहे या मिठी में रोज़ानी जे बुनियाद ते मासूम ॿारनि जो मौत जो खाज बणिजी रहिया आहिनि। मगर हिते जेका लम्स मां डॉक्टरनि जी टीम आई उहा बि हितां खां वापसि हली वई। जॾहिं त हुकूमत जी इहा दावा हुई त हिन वक़्तु थरपारकर ज़िले जे अंदरि जेके टोटल ॿारनि जे मरण जो तइदाद 569 थियो आहे, जॾहिं त मीडिया रिपोर्ट मुताबिक़ 100 ॿारनि जा तइदाद जेको आहे रोज़ान जी बुनियाद ते मरनि था। उन खां अलावा अञा ताईं मिठी जेका इस्पताल आहे जेका जो मिठी ज़िले जो थरपारकर जो हेडक्वार्टर आहे उन में बि अञा ताईं डॉक्टरनि जी खोट आहे। उन खां अलावा नंगरपारकर ऐं ॿियनि तालुकनि में बि अञा ताईं डॉक्टरनि जूं बि खोटूं आहिनि। उन खां अलावा हुकूमत इहा दावा कई त असां हिते जे माण्हुनि खे रिलीफ ॾींदासीं, हिते जे माण्हुनि खे जेके बुनियादी सहूलियतूं ॾींदासीं। मगर तक़रीबन सॼे ज़िले जी असां बि सर्वे कई आहे, सिंध टीवी न्यूज़ पारां बि इहा सर्वे कई हुई। अञा ताईं जेके उन्हनि खे के बि जेके बुनियादी सहूलियत मेन आहे पाणी, अञा ताईं उन्हनि खे पाणी जी बि का सहूलियत न मिली आहे। हुन जे ॻोठनि ते जेको हुतां जे जेके थर जे रवासियुनि जो जेको आहे गुज़र सफ़र सॼो चौपाए माल थिया, जेके किरोड़ो रुपया फंड बि अचनि था, उन बावजूदि हितां जा जेके डॉक्टर हिन वटि कोन था अचनि। उन खां अलावा ॻोठनि ताईं के बि अहिड़े टीमूं कोन पियूं वञनि। जॾहिं त तव्हांखे ॿुधाईंदो खोड़ सारा अहिड़ा ॻोठनि जेके अञा ताईं बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। जॾहिं त TMA में जेके सॼे ज़िले जे मुख़्तलिफ़ TMA में किरोड़नि रुपयनि जा बजट हुअण बावजूदि जेके थरपारकर जे जेके ॾोरांहें इलाइक़नि में माण्हू रहनि था उते अञा ताईं पाणी जी का सहूलियत कोन्हे। अचो त उन हवाले सां हितां जे रवासियुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। चाचा नालो छा आहे तुंहिंजो? सुठो चाचा कहिड़ा मसइला आहिनि भला थर में? ॾुकार अञा आहे या ख़तमु थी वियो आहे? लुकार अञा हले पियो न। हा कहिड़ा मसइला आहिनि भला थर में? हिन वक़्तु हुकूमत चयो आहे असां सभु जेके मसइला पूरा करे छॾिया आहिनि। कहे पई के असां कोई शइ कोन मिली आहे, न को माल न को डॉक्टर माण्हू बेचारा उहो ई को आया आहिनि। डॉक्टरनि जेके टीमूं पहुचनि थियूं ॻोठनि जे अंदरि? न हिकु ई आया त उहो कई कोन्हे गया लिखी भॼी गया। तव्हांजे ॻोठ में भला कहिड़ा मसइला आहिनि? असांजे ॻोठ हरियार असांजो ॻोठ आहे न, असांजे ॻोठ में मसाला कुल न को पाणी, न को न को माल न बुख, हाणे माण्हू न बुख ऐं कुल बात यहीं। स्कूल वग़ैरह आहिनि? स्कूल आहीं हो स्कूल असांखे तव्हां पारो माण्हू अचे हुनखे पाणी असीं किथां वठी आणे पीआरियो। एॾी असांखे पाणी जी तकलीफ़ आहे। माल आहे जेको पर में वठो जंहिंखे 12 महीना खां मथे ॾींहं थिया आहिनि, हू माल खे हथनि सां चारे चारे हाणे बचनि खे जो पेट भरिया जा माल खे असीं चारियो। हाणे हू माल पे मरण ते हाणे बीठो आहे, भरे थो हाणे ॾियूं छा? चाचा माल जा डॉक्टर वग़ैरह अचनि था हिते? न हिते आरो अगो साहब हिकिड़ो माण्हू असां वटि जेको माल खे ई ॾियण था, सुई था लॻाऊं, कोई हिनखे दवा था ॾियूं, को बि माण्हू असांखे कोन आहे। केतिरी आबादी हूंदी तव्हांजे हिन ॻोठनि जी? केतिरा घर हूंदा हिते? पार से परा आहिनि साईं। हा पार से परा आहिनि घर। हा घणा? 800 परा घर हो ये ॻोठ में।
राज लाइट वग़ैरह आहे? हाँ लाइट बिजली आहे? बिजली आहे, आओ बिजली आहे, बिजली आहे। ॿियो असांखे सहूलियत कहिड़ी आहे? वॾे में वॾो त असांखे पाणी जो ॾुख आहे, हीअ आहे। हींअर ही हिते हाणे मतिलबु धणी जे नाले ते ही कैंप लॻी आहे, त हुनखे हुतां पाणी घुरायो, हिते पाणी हाणे असीं किथां एतिरी पब्लिक खे पीआरियूं। किथां पाणी तव्हां आणींदा आहियो? जॾहिं हिते को मिठी हिते का अगरि ख़ुदा न खासा मयत थी वञे या ॿियो कहिड़ो मसइलो थिए, पाणी किथां आणींदा आहियो? पाणी असीं मिठी खां था घुरायूं, मिठी खां घुरायूं त टकूं आहिनि ही टांकी था भरायूं। केतिरे जो पाणी मिलंदो आहे तव्हांखे? पाणी हिते पाणी अचे थो 4000 में, हिते पाणी घणा ॾींहं पाणी हलंदो आहे इहो? पाणी हाणे महीनो 2 महीना हलनि, तव्हां पहिरों माण्हू हीअ आयो हू आयो अधु आयो, हुनखे पाणी नथा पीअनि। पाणी आहे, माण्हू मानी था खाराइनि। ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां को मिलियल आहे जीअं TMA में हिननि फंड हूंदा आहिनि, उहे भला तव्हांखे इहे खूह वग़ैरह भरे ॾियनि था या न? ही तला ठाहियो आहे, हिन मां पाणी हिन जे 4 टंकूं में हुते उछलियो, हू ख़लास के ॻोठ माण्हू उन जा काढियल हू सभु खणी विया, ॿियनि ॾींहंनि मां खणी भरूं था, उन छा करियो। सर तव्हांजे हिन ॻोठ हरियाड़ केतिरा घर आहिनि हिते, ऐं हिते कहिड़ा मसइला, बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि? बुनियादी मेन मसइलो हिते असां वटि पाणी जो आहे, ठीकु है। बाक़ी हिन साल त ॾुकार आहे, ठीकु है। हू त माण्हू आहे या माल आहे, हर शइ जेको त परेशान आहे। खाधे पीते में जेको माण्हू आहिनि हू परेशान आहे। लॾ पलाण असां वटि तमामु घणो थियो आहे, ठीकु है। हू जेको त ॿाहिरां जे इलाइक़नि में माण्हू वियल आहिनि, पंहिंजे जेको खाधे खुराक लाइ हू माण्हू मजबूर आहिनि, माल जी छा करे सघनि था। न हिते हुकूमत जूं दावाऊं त हुयूं, असां हिते जेके सिहत जूं सहूलियतूं बि ॾिनियूं आहिनि, पाणी बि असीं उन्हनि खे पहुचायूं पिया, ऐं उन खां अलावा जेके माल हिते जे माण्हुनि जो गुज़र सफ़र सॼो चौपाए माल ते उन्हनि जा बि असां डॉक्टर मोकिलिया आहिनि। भला तव्हां छा था सम्झो, भला उहे शयूं सभु जेके हुकूमत ऐं हितां जे इंतिज़ामिया ॻाल्हि कई आहे, उहे शयूं आहिनि या न? न पाणी बाणी असां वटि का शइ कोन मिली, फराम कुझु कोन। बाक़ी डॉक्टरनि जी जेको ही टीम जेको हिकिड़ो 2 चकर उहो असां वटि आई हुई। पर हींअर छा भला बीमारियूं आहिनि सर्दी जे मौसम में? जाम है बीमारी, ॿारनि में जेको त उहा बीमारी आहे, वॾनि में हू सर्दी जो जेको टाइम आहे न, हुन त बीमारियूं जाम आहिनि। ऐं वॾे में वॾो जेको त पाणी जो बहिरान आहे, उन जे करे जेको डायरिया आहे, ॿियो टियो जेको खारे पाणी में थींदो। कहिड़ा कहिड़ा ॻोठ लॻनि था हिते तव्हांखे वॾा जेको? असांखे ॻोठ खे मैयार ॻोठ में भर में आहे, ठीकु है। हू बि लॻे थो असांखे भारू जो तड़, गोपा तर, ऐं ही जेड़ू आहे, आसार आहे, या ढाणी आहे, इहे असांखे सभु वेझा वेझा ई आहिनि। इन सभिनी हेडक्वार्टर जी वॾा वॾा ॻोठ आहिनि, हिते का भला आहे का डिस्पेंसरी वग़ैरह या हेल्थ जी सहूलियत आहे न? हिते कई ॻोठ में कोन्हे, हीअ जेको आऊं ॻोठ ॿुधायां पियो न, हिन में कंहिं में कोन्हे। हिते असां वटि ख़ाली डिस्पेंसरी ठहियलु आहे, ठीकु है। उन ते न पटे आलो, न कोई डॉक्टर या कंपाउंडर, का शइ कोन्हे। ख़ाली जेको ठहियलु आहे बसि, बाक़ी ॿियो जेको त कपाउंडर वपाउंडर असां का शइ न, का शइ न। सर हिननि ॻोठनि में कहिड़ा बुनियादी मसइला आहिनि? सर हिननि ॻोठनि में बुनियादी मसइला इहे आहिनि त हिते को बि माना सिहत जी सहूलियत कोन आहे। इस्पताल आहे त हुन में डॉक्टर कोन आहे। ॿियो त घणे भाङे भर वारे ॻोठनि में को इस्पताल आहे कोन। असां वटि हिकिड़ी डिस्पेंसरी आहे, उन जो अञा कमु बि मुकमल कोन थियल आहे, ऐं हुनजो कमु अञा हले पियो। को बि डॉक्टर वग़ैरह कोन आहे। हितां खां असां जेकॾहिं बीमारी हुजे थी त मिठी वञूं था, हितां खां 2000 3000 गाॾी किराए वठे थी। ऐं बाक़ी जेको आहे पाणी जो वॾो मसइलो आहे। थर में मुसलसल 3 सालनि खां ॾुकार आहे, हींअर जेको हीउ 4 साल बि ख़तमु थी वियो आहे, 12 महीनो आहे। पर इन में तव्हां कीअं था ॾिसो, हाणे सर्दी जे मौसम में भला हीअ जेके ॾुकार सटियल वारनि जी छा पोज़ीशन हूंदी? उन्हनि जी पोज़ीशन तमामु ख़राबु आहे, ठीकु आहे। उन्हनि वटि माण्हू हिकिड़ो त माण्हू ग़रीब आहिनि, उन्हनि वटि उॾण बहण लाइ रलियूं बलियूं। तव्हांखे को रिलीफ मिलियो आहे ज़िले इंतिज़ामिया तरफ़ सां? असांखे का बि रिलीफ कोन मिली आहे। सिर्फ़ु कणिक हिकिड़ी उहा मिले थी, बाक़ी ॿियो रिलीफ को बि कोन आहे। बाक़ी जानवरनि जो को बि डॉक्टर कोन आयो आहे। बाक़ी माण्हुनि जा डॉक्टर आया 2-3 चकर, उहे विया था। केतिरा अहिड़ा ॻोठ हूंदा तव्हांजे हिते भर पासे जेके हिन बुनियादी सहूलियतुनि खां महिरूम? यूनियन काउंसिल आई? यूनियन काउंसिल चेलारा तक़रीबन 10-12 ॻोठ हूंदा भर में, उनमें का बि सहूलियत कोन आहे। नाज़रीन, हुकूमत ऐं ज़िले इंतिज़ामिया जूं दावाऊं त वॾियूं आहिनि, असां हिते जेके सभु सहूलियतूं ॾिनियूं आहिनि, मगर तव्हां हिते जेको 3000 खां वधीक आबादी रखंदड़ ॻोठ आहे, उहो जेको तव्हां ॾिसो सभ खां वॾो जेको मेन बुनियादी मसइलो पाणी जो आहे। त हिकु जेके हितां जा जेके ॿारड़ा स्कूल वञण जे बजाए पंहिंजे घर लाइ पीअण जो पाणी खणी पिया वञनि, जेके 4 गॾु जोटे उनखां पोइ पाणी जो सिर्फ़ु हिकिड़ो जेको दॿो या 2 दिलनि जेतिरो पाणी कढंदा आहिनि। जॾहिं त उन खां अलावा हिननि वटि को अगरि जानवर गॾु या न हूंदो आहे, त हिते हिन ॻोठ जा रवासी जेके 10 खां 15 माण्हू गॾिजी करे रसो छिके पाणी कढंदा आहिनि। जॾहिं त हितां जे इलाइक़े वासियुनि जो इहो चवणो 300 फुट खां वधीक जेको खॾो ही आहे, उन खां पोइ बि हिते पाणी जेको आहे बिल्कुलु खारो थो मिले। जॾहिं त हिते जे TMN वटि बजट आहे, करोड़ रुपयनि जा बजट आहिनि, उन बावजूदि हिननि ॻोठनि ते अञा ताईं शायदि कंहिंजी इंतिज़ामिया जी नज़र न पई आहे। त इहे साॻिया ॻोठाणा जेके ग़रीब मिसकिन ऐं जेके ॾुकार सटियल माण्हू पीअण जे पाणी लाइ बि महिरूम आहिनि। अचो त हिन वाले सां ॻाल्हि ॿोल करियो। हीउ कीअं पाणी कढंदा आहियो, भला केतिरा फुट खॾो आहे? जी 250 फुट आहे, 250 फुट।
हेठि हुन पाणी भला हिते मिठो आहे? न मिठो न बिल्कुलु कड़ो इहो तव्हां जेको चेक कयो इहो साॻियो कातल आहे पाणी ज़हर आहे बिल्कुलु। पाणी भला तव्हांखे इहो ज़िले इंतिज़ामिया या हितां जे ॾिनो आहे या तव्हां पंहिंजे तरफ़ां? न न इहा हर शइ असां पंहिंजे तरफ़ां ई कई हुई पंहिंजे तरफ़ां। पोइ हुते केतिरो ख़र्च ईंदो आहे? हिन में तक़रीबन 5 लाख रुपया थी वेंदो हींअर जेको हले पियो सिस्टम 5 लाख रुपया हिन ते ख़र्चो आहे। केरु खोटींदो आहे 300 फुट ताईं? मज़ूरी ते खोटाईंदा हिते असां वटि जेको मज़ूरी कंदा आहिनि माण्हू ठीकु आहे। हिनखे छा चइबो आहे जेको पाणी मथे जेको छिकिजे पियो हिनखे? बोणी हा पहिरें जेको त वॾा बोणो आहे हीअ नंढी बोणी आहे ठीकु आहे। हिते हर सिस्टम आहे जेकर उठनि में असां कढंदा आहियूं त वॾो भोण लॻल हूंदो आहे ठीकु आहे। हीअ जेको गॾाइनि में नंढी बोणी आहे बाक़ी छिकण लाइ इहो जेको त बोणी हूंदी आहे बाक़ी छिकण लाइ इन साॻे में छिकूं पिया पाणी बसि। अच्छा केतिरे अरसे खां इहो भला मुसलसल इहे खॾा जेके खूहनि हुन खूहनि जो पाणी तव्हां पियो था? साईं ही 7 पीढ़ियूं थियूं आहिनि ॿुधो न को हिन अॼुकल्ह जी कोन्हे ही 7 पीढ़ियूं थियूं चई माइट बि इहो साॻी हुन जा बि माइट इहो साॻी दंदो खूह खॾूं खोटी पोइ हुन मां पाणी कढी सिरनि सां ॿधनि था सो डुड़ी गॾती थी वई भेड़ी सो हुन खां पाणी कढी पोइ मां पाण बि पीअंदा आहियूं हुन माल खे पीआरींदा आहियूं। पाणी त सफ़ा कड़ो आहे कीअं था तव्हां पाणी? बसि हाणे पीए असांखे बसि उहा अलाह खलकिया अहिड़ा आहिनि हाणे असांखे लिखियल ई आहे हाणे असां छा करूं असांखां ऊपर अथई ॻाल्हि। असांजा माइट असांजा ॾाॾा असांजा परॾाॾा पीता हे पाणी माल न आहे पाल असीं पीता। हिन में भला बीमारियूं पैदा थियनि थियूं जेके खारो कड़ो पाणी? इहे पैदा थिया कोन्हे थिए थी नंढा ॿार नंढी कयूं उहा पाऊं था दस्त हलिया जाए दस्त जुलाब लॻंदा हाणे वॾा जेके आहे उहा न आहे पीआं था पीआं थो पीए चोबनि चऊं त गबो पिटाऊं अहिड़ो पाणी आहे। हिन में ही पाणी सतो बदी खॾे में पियो रहे थो तो हुन मां लट पई सघे थी गुंजी पई सघे थो हुन मां सभु हू पाणी असीं पियूं कई नमूने भुल सां पोइ हू रिढ़ी थो वञे हिन पेट अंदरि तो हुन मां ख़राबु हुते बीमारी थी थिए थी जी त आहिनि। कहिड़ियूं बीमारियूं भला तव्हांजे ॻोठनि में? असांजे गांव जेको हरियार में ना बीमारी ख़ासि करे वो पेट में ना सूर पर धड़को ऐं तो ब्लड प्रेशर किरे थो ऐं बीमार तमामु डॉक्टरां बि ख़बर को थी पए बीमार बाबा कहिड़े कहिड़े जिक्र करे गांव से जेका खेतो पटेल उहो गांव है तो हरियार गांव रो अच्छा ना है ऐं कंपनी असां वटि कम करे पई तो महिरबानी शुक्रिया। पहिरीं केरु हिते आयो आहे भला तव्हां वटि? पहिरीं अॻे का टीम आई आहे? कोई भी टीम असां वटि ख़ासि कोई मेन असांजे गांव न गांव में ना को आया न कोनी आया हरियार में कोई न कोनी आई है। नाज़रीन हुकूमत जे दावाउनि बावजूदि अॼु थर जा माण्हू जेके पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि हिते जेके खाद खुराक लाइ परेशान आहिनि या हिते जेको मानी न पई मिले हितां जे जेके बुनियादी सहूलियतनि खां मोहरोम हिन वक़्तु जेको असां गॾु मौजूदु आहे पाकिस्तान रिलीफ फाउंडेशन जो चेयरमैन हलीम आदिल शेख हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं। सर अॼु जेको तव्हां पाकिस्तान रिलीफ फाउंडेशन तरफ़ां हुन हवाले सां कीअं था ॾिसो भला अॼु कीअं पिया महसूसु करियो हितां जा माण्हू जेके अॼु पंहिंजी बुख ख़तमु कराइनि? ॻाल्हि मां सम्झां थो त असांखे पंहिंजो फील कराइणो त असां इंसान आहियूं ऐं इहे असांजा भाइर आहिनि इहे असांजा ॿार आहिनि ठीकु आहे न। बुख अलाह साईं रब ख़तमु कंदो आहे कुदरत वारो ख़तमु असां नथा करे सघूं पर असां कोशिशि करे सघूं था। वॾो ऐलान कयो वियो त 150 दस्तरखान लॻाया वेंदा हिकिड़ो बि दस्तरखान कोन लॻो आहे। मां हिकिड़ी पंहिंजी कोशिशि कयां पियो इहे मिसकिन सभिनी खां वधीक बुखायल आहिनि इहे बुखायल मरनि पिया इन जा अॼु असांजे दस्तरखान लॻायो आहे हिते ई असां ॿकरा कुठा आहिनि हिते ई असां देगियूं पधरायूं आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह मां सम्झां थो इहो ख़ुशी जेकी मूंखे मिले पई इहो मां सम्झां थो मां करोड़ो रुपया बि ख़र्चु करे नथो वठी सघां ऐं इहो न आहे हिकिड़े वेले जी मानी आहे ठीकु आहे असां पंहिंजो हिसो त विधो आहे न बाक़ी रब सां ई पेट भरंदो पर जेकॾहिं जेके सरंदी वारा आहिनि जेके पैसे वारा आहिनि जेके हिन में पंहिंजो हिमत करे सघनि था अचनि थर में बुख आहे थर में ॾुकार आहे थर में थर बेहाल आहे ख़ुदा जे करे अचो ऐं इन चांवर जी देग में कुझु तव्हांजो कुझु कोन हले वेंदो इन्हनि जो जेकॾहिं हिकिड़ी सुठी मानी मिली वेंदी शायदि इन्हनि इहे गोश्त साल में कोन खायो हुजे 3 साल थिया आहिनि दुकार खे माल मरी वियो जानवर मरी विया गाह कोन्हे पाणी कोन्हे शायदि इन्हनि खे नसीब न थियो हुजे शायदि अलाह साईं असांखे तौफ़ीक़ ॾिनी आहे मां कुझु कोन कयो आहे कुदरत वारे तौफ़ीक़ ॾिनी आहे शायदि इन्हनि जे हिसे जो हुयो जेको कुझु असां हिते खणी आया आहियूं पोइ असांजी ॾाढी तसली थिए। पलियो
आसरो असां पलियो आसरो मैं आन धड़के बीमारी है अने हीअं मतिलबु सोजी है एज बीमारी है हाँ पहिरीं के डॉक्टर वग़ैरह आया न? ईअं त घणा इलाज करायो इलाज लॻे को थो होय अमरकोट में इलाज करायो है इलाज लॻे को थो कहिड़ियूं बीमारियूं भला हिते? बीमारी बीमारी अब्बा ये में सूर पुठा में सूर अखियां से अंधे बीमारी उठे संगा कोदानी जैसा जन्म दा घणो है बात असा ना दा हुकूमत काई टिके करे कोनी नको असा ना कई न अमा जो अल्लाह साईं दे भी असा ना ये हुकूमत दे हुन ता कादा आज के सरकार असा गरीबाना कुछ को जुड़ियो को थर में यको डुकार लगो पिया पर हिनन गोठन में पहिरीं के डॉक्टरनि जी टीमूं या के अहिड़ा दस्तरखान लॻाया न? को आया ए ता ए आया मां जी अठ मथो से ता ए आया सा को ॾिठी त कैंप न को बेप इते ए आया है गरीब माण्हू रो कोई हाल कोनी कोई हाल कोनी अब्बा वो भगवान दे बिजो जेको आवे वो वॾा ढूंढा वाला खाए बिजो गरीब वाला कई को दे नाज़रीन हिते जे रवासियुनि जा तव्हां वीचार ॿुधाऊं था हिननि जे औरतुनि जा तव्हां वीचार ॿुधाऊं था हिननि जो चवणो त हुकूमत जूं दावाऊं त आहिनि मगर अॼु ताईं असां वटि न का अहिड़ी रिलीफ कैंप लॻी आहे न को असां वटि दस्तरखानो लॻो आहे न को असां वटि जेके सरकार तरफ़ां के डॉक्टर आहिनि अॼु जेको पाकिस्तान रिलीफ फाउंडेशन जो जेको चेयरमैन आहे हुन पारां जेको हिते जेको दस्तरखान लॻायो उन खां अलावा मेडिकल डॉक्टर जी कैंप लॻी आहे गवर्नमेंट जूं त वॾियूं दावाऊं हुयूं मगर असांखे हिते ओढण लाइ को न कंबल मिलियो आहे न का शइ मिली आहे सिर्फ़ु कणिक जेके ॾिनी आहे उन खां अलावा का शइ कोन मिली आहे हिन वक़्तु असां सां गॾु हिन ॻोठ जो जेको आहे चङो मुड़ुसु मौजूदु आहे हुन सां था ॻाल्हि ॿोल करियो चाचा नालो छा आहे तुंहिंजो? खेत सिंह चाचा इन ॻोठ में कहिड़ा मसइला आहिनि? ॻोठ में पहिरीं पाणी जो मसइलो आहे ॿियो जेको बि इस्पताल न आहे इस्पताल आहे पर अञा ताईं खुलियल न आहे कमु कोन थियो आहे बाक़ी मसइला पाणी जा आहिनि 8 क़ौमूं हिन ॻोठ में रहनि थियूं 4000 आदमशुमारी आहे तमामु वॾो ॻोठ आहे अॻे इहो जेको अॼु आदल साहिब जेको ही कैंप खोली आहे अहिड़ी कॾहिं कोन खुली आहे असांजे ॻोठ में अॻे अहिड़ी कोन खुली आहे कणिक गवर्नमेंट कणिक ॾिए थी बाक़ी ॿियो को बि असांखे सहारो अञा ताईं कोन मिलियो आहे डॉक्टरनि जी टीमूं अचनि थियूं हिते पहिरीं? डॉक्टरनि जूं टीमूं पहिरीं हिकिड़ी टीम आई हुई उहा बि असां ॿुधो त हिननि जी हुई ॿियो हिकिड़ी मेडिकल डॉक्टर पहिरीं हुई पर कोन आयूं तंहिंखां ॿारनि में बीमारियूं आहिनि भई ॾिसो पिया तव्हां रूबरू पाण हिते लॻियूं पियूं आहिनि ॿार मायूं खणी वेचारियूं औरतूं किथां खां अची पढ़नि मां लथियूं आहिनि। नाम क्या है आपका? आयशा हलीम। ये क्या मसले है? पहले भी आप इधर आई थी थर में जब डुकार हुआ था उसके अलावा आज भी जो है इस कैंप के साथ आई है ये बच्चे आप देख रहे हैं मासूम बच्चे जो भूख मर रहे थे इनका कोई इलाज नहीं था कैसे महसूस हो रहा है थर में? मेरा चौथी दफ़ा है थर में आना और उसका जितनी भी दफ़ा आए हैं जितना न्यूज़ पे हमें दिखा रहे हैं जितना लोग बोलते हैं उससे कहीं ज़्यादा जब यहाँ के आप फील करते हैं खुद से बच्चे हम ऐसे ऐसे केसेस से मिले हैं। अभी एक फैमिली है उसकी तीन बच्चे हैं उनके तीनों के हाथ एक के पाँव नहीं काम करते एक के हाथ नहीं काम करते और ऐसी ऐसी फैमिलीज बिल्कुल निगलेक्टेड है मतलब ना तो उनके पास कोई सोर्स ऑफ वो है कि वो अपने आप को प्रेजेंट कर सकें यहाँ पे किसी ना या हॉस्पिटल तक जा सकें। बहुत सारे लोग ऐसे आए कुछ पता नहीं 3-4 साल से आए प्रॉब्लम है बहुत इश्यूज़ हैं। मेन इशू तो फर्स्ट हमारा बिकॉज इट डजंट रेन हियर यहाँ पे बिल्कुल बारिश नहीं होती है तो जाहिर सी बात है ना इनके मवेशियों को खाना मिलता है ना उनको पानी मिलता है उसकी वजह से वो जो साइकिल पूरी स्टार्ट होती है मैल न्यूट्रिशन स्टार्ट होती है बच्चों के पास बिल्कुल खाने पीने को शुरू से नहीं होता। उसके बाद छोटे इतने 5-5 6-6 साल के बच्चे आपको इतने से छोटे से मिलेंगे और आज से अब तक यहाँ पे छाछरों गए हैं हम यहाँ मिट्टी आए हैं 3-4 और जगह जितनी जगह हम गए हैं वहाँ से मतलब हुकूमत कहीं नामो निशान नहीं है। जो कभी इमरजेंसी के नाम पे कैंप लगते भी हैं तो वो सामने लगते हैं शहरों के बीच में लगते हैं जो ऐसे गोट होते हैं जो अंदर इलाके होते हैं उधर कोई नहीं आता है। और आज हम लोग पहली दफ़ा नहीं है जितनी दफ़ा भी आए हैं हमेशा हमने देखा है उन लोगों से बात की है ना उनके पास पहले कोई आया है ना अभी कोई आ रहा है। पाकिस्तान रिलीफ फाउंडेशन की कोशिश है हम सबकी कोशिश है हम स्कूलों से अपने टाइम निकाल के अपनी आम जिंदगी से टाइम निकाल के जो है अपनी साथ में जो हो सका हमसे जो हो सकता है हम वो करते हैं। हमारी अपील है बाकी सबसे भी कि आपसे अगर अपना थोड़ा टाइम निकालें अपना थोड़ा सा कुछ डोनेट करें या जो डॉक्टर्स हैं वो थोड़ा सा यहाँ पे आके लोगों को विजिट करें। यहाँ पे सिचुएशन देख के आपको बिल्कुल एहसास आपको रियलाइज़ नहीं होगा कि आप जिस तरह से रहते हैं कराची में दूसरी सिटीज़ में रहते हैं आपको बिल्कुल समझ नहीं आएगा कि यहाँ पे लोग किस तरह से सर्वाइव करें। अदी नालो छा आहे तव्हांजो? फ़ाइज़ा लगारी। अदी कहिड़ा मसइला आहिनि हिते जे ॿारनि सां या हिते जे औरतुनि सां कहिड़ियूं बीमारियूं आहिनि?
मेन मसलो तो ॿारनि सां इहो आहे जेके ॿार असां वटि अचनि था उनखे त पैदाइशी टिका ई कोन लॻाइनि। न त हिते मेडिकल हेल्थ सेंटर आहे, चवनि था त असां जॾहिं मिठी सरकारी हॉस्पिटल में वियासीं उते बि असां वटि जेके सहूलियत मौजूदु ई कोन्हे ॿारनि खे पैदाइशी टिका लॻनि। क ॿारनि खे नमूनिया आहे, ॿारनि खे पोलियो आहे, इलाही ॿारनि खे बीमारियूं आहिनि। पाणी जी एॾी कमी आहे, सभु ॿार जेके आहिनि डिहाइड्रेशन जो शिकार आहिनि। इहे मसइला आहिनि। औरतुनि खे प्रेगनेंसी मसइलो आहे, उन्हनि खे पाणी जी कमी आहे, न्यूट्रिशन जी कमी आहे। असां न्यूट्रिशन पैकेट आंदा आहिनि, ॿारनि जे लाइ मेडिसिन आंदियूं आहिनि। कोल्ड जो फ्लू हाणे जीअं थधि आहे त ॿारनि खे कोल्ड जे लाइ फ्लू जा केसिस इलाही साम्हूं आहिनि, उहे बि असां ॾिसूं था पिया। ऐं को बि हिते जेको आहे माण्हू वीचारा पिटनि था पिया त को हिन वटि कोन आयो आहे, न ई किन खां पुछियो आहे। हिते असां इहो ॾिठो आहे त हिते जे जेको खूहनि में खारो पाणी आहे, बिल्कुलु अहिड़ो खारो पाणी आहे जेको मुंहं में विझिजे थो तमामु अहिड़ी हालत ख़राबु लॻी पई आहे। इन महिल खारे पाणी पीअण जे करे हिननि ॿारनि में या हितां जे औरतुनि में या हितां जे माण्हुनि में कहिड़ियूं बीमारियूं थी सघनि थियूं? खारे पाणी सां स्किन जूं बीमारियूं थी सघनि थियूं ऐं ॿारनि में दस्त उल्टी जूं बीमारियूं थी सघनि थियूं। उहे जेके आहिनि इलाही केसिस साम्हूं आया आहिनि। पर मेन मसलो त ॿार बुख आहे न, ॿारनि खे उहो पाणी त मिले त ॿारनि खे खाइण खां कुझु कोन्हे। त ॿारनि खे तव्हां ॿुधायो त ॿार उन पाणी मां छा केतिरो पेट भरींदा? ॿारनि खे खाइण खां जॾहिं कुझु कोन्हे, ॿारनि खे पैदाइशी टिका कोन लॻाइनि। त पोइ असां इनशाला हाणे वरी जेकॾहिं ईंदासीं त नंढनि ॿारनि जे लाइ टिकनि जो बंदोबस्तु करे ईंदासीं, जेके ॼमियल आहिनि, औरतूं प्रेगनेंट आहिनि, उन्हनि जे लाइ। हिन वक़्तु जेको ॿारड़ा जेके सवनि जे तइदाद में ग़ज़ाई खोट सबबु जेके मरी वञनि था, उन खां अलावा उन्हनि जो को बि अस्पताल में इलाजु कोन्हे। तव्हां छा हिन ॻोठनि में अहिड़ा हिकिड़ा ॿारड़ा ॾिठा आहिनि जेके जीअं हिकिड़ो औरतुनि जा जीअं डॉक्टरनि सां असां पुछो, उन्हनि चयो हीउ 7 महीननि जे अंदरि ॿारड़ो पैदा थिए थो जंहिंजे करे रोज़ मरनि था? छा हिते जा बि अहिड़ा के ॿारड़ा आहिनि? न, इहो त मां नथी सम्झां त इहो बहानो आहे। 7 महीने में इलाही लेडीज़ आहियूं जेके फुल प्रेगनेंट आहिनि 9 मंथ्स में, उन्हनि जा ॿार पूरा था ॼमनि। पर तव्हां ॿार ॾिसो त 5 ॿारनि महीननि जा ॿार, पर उनखे वेट सफ़ा कोन्हे। ईअं थो लॻे त बिल्कुलु महीने जो ॿार आहे, उनखे टिका कोन था लॻनि, उनखे का दवा कोन्हे, त ॿार कीअं वधंदा? औरतूं जेके उन्हनि खे का खुराक कोन्हे त ॿार खे कीअं थञ ॾींदियूं, कीअं ॿारनि वधंदा? मूंखे ॿुधायो कहिड़ी खुराक हुअणु खपे हिननि खे? ॿार मायुनि खे मल्टीविटामिन्स ॾियनि, उनखे साफ़ु पाणी ॾियनि, उनखे टिका लॻनि त माउ खे नशुनि मां मिलंदी त ॿार खे मिलंदी। को नंढो ॿार त रुॻो खीर थो पीए, त असां उन्हनि जे लाइ न्यूट्रिशन पैकेट वग़ैरह आंदा आहिनि, ॿियो सुके खाधे जी शयूं आंदियूं आहिनि, साफ़ु पाणी उन्हनि जे लाइ असां आंदो आहे, मल्टीविटामिन्स आंदियूं आहिनि ॿारनि जे लाइ, माइरुनि जे लाइ, उहे असां उन्हनि खे ॾींदा आहियूं। नाम क्या आपका? मेरा नाम रुबीना सलमान है और मैं यहाँ पे पाकिस्तान रिलीफ फाउंडेशन की तरफ से जो कैंप लगा है, मैं टीवी पे यहाँ तक के लोगों की कंडीशन देख रही थी। मैं बहुत बेचैन थी कि मैं जल्द पहुँचूँ और इन बच्चों के लिए, माजूर बच्चे जो हैं और भूख से जो बच्चे मर रहे हैं और वहाँ की हाइजीनिक कंडीशन, मैं उसके लिए कुछ करूँ। तो आज अल्लाह मीना ने मुझे मौका दिया, मैं यहाँ आई और यहाँ पे आके मैं जो देख रही हूँ उसकी वजह से काफ़ी हर्ट हुई हूँ। कौन सी बीमारी इधर बच्चों में या औरतों में या क्या आपने देखा यहाँ पे? सबसे पहले जो मेन इशू है यहाँ पे वैक्सीनेशन नहीं है। ठीक है, आजकल हमारे पाकिस्तान में पोलियो के केसेस जितने हो रहे हैं, आज मैंने खुद 1-2 बच्चे अपनी आंखों से देखे हैं, वो मैं हाइलाइट्स करवा रही हूँ। उनके सैंपल वगैरह हम लोग लेके भेजेंगे। यूनिसेफ वालों से भी रिक्वेस्ट है कि आके यहाँ पे कुछ करें कि पोलियो के जो हैं, जो ताकि मज़ीद बच्चे इन पोलियो की मौलिक बीमारी से बच सकें। उसके लिए इस एरिया में सबसे पहले तो मैं अपने जो जितने भी मिनिस्टर्स हैं, जितने असम्बलीज में लोग बैठे हैं, उनके लिए रिक्वेस्ट करूंगी कि प्लीज़ यहाँ पे आएँ, हेल्थ के लिए यहाँ पे कुछ करें, बच्चों के लिए वैक्सीनेशन के लिए करें। और यहाँ पे जो एंटीनेटल मदर्स हैं, हामला औरतें हैं, सीवियर अनीमिक है, उसकी वजह से जो मैटरनल डेथ रेट है और जो चाइल्ड का डेथ रेट है बहुत ज़्यादा है, उस पर हम काबू पा सकें। तो प्लीज़ खुदारा इन बच्चों को माजूर होने से बचाएं। क्या हाल है जो ये डेली के देखो बुनियाद के ऊपर हॉस्पिटलों के अंदर 10-10 बच्चे, 12-12 बच्चे फौत हो रहे हैं, मगर यहाँ की डिस्ट्रिक्ट इंतजामिया और सिंध हुकूमत ये कहती है कि बच्चे जो है कोई मसला नहीं है, 7 महीने के अंदर बच्चे पैदा होते हैं। उस वजह से ये आपने यहाँ पर क्या देखा? कोई ऐसे बच्चे हैं जो बिल्कुल कमज़ोर हैं और उनको क्या मसला इनका क्या? बिल्कुल मैंने कई बच्चे देखे हैं जब से मैं आई हूँ। यहाँ पे मेल नरिश बच्चे हैं जिनको खुराक की सीवियर कमी है। जो हामला औरतें हैं वो 7 मंथ की अगर वो बच्चे पैदा कर रही हैं और उसमें बच्चों का मैटरनल डेथ रेट और बच्चों का डेथ रेट ज़्यादा है, उसकी सिर्फ वजह ये है कि वो अनीमिक हैं, उनको खुराक की कमी है। खुराक की कमी मेन इशू है। गुर्बत की वजह से ये लोग जो हैं इस मोलक बीमारी से जो है लाहक हैं। इसके लिए प्लीज़ कुछ किया जाए, इनके लिए खुराक के लिए कुछ किया जाए। चाचा नालो छा तुंहिंजो? मुंहिंजो नालो चतर सिंह है साईं। पहिरीं भला के अहिड़ियूं कैंपूं लॻियूं या हिन ॻोठनि में का डॉक्टरनि जी टीमूं या हिते सिहत खाते जी टीम आई हुजे या ॿिया कहिड़ा पाणी पीअण वारा या को अहिड़ो जेको हिकिड़ा ॿ आया कहिड़ा मसइला तव्हां हींअर असांजा मसइला? पहिरीं ॻाल्हि त हीअ आहे जेको तव्हां ॾिसो पिया मूवी भरियो पिया या जेको आहे गुर्बत आहे, पहिरीं शर्त में इहो आहे त असांजो इहो मुल्क एॾो त वीरान आहे
हिकिड़ो पाकिस्तान जो हिसो आहे, गवर्नमेंट असांखे को तवज़ो न ॾिनो आहे। छो त हिन में अहिड़ा बि जोधा थिया जिन अंग्रेज़नि सां जंगूं कयूं, असीं जे शाख सां राब्तो रखियो हूंदो, असीं राजपूत आहियूं, ठाकुर आहियूं, ठीकु आहे। उन्हनि में जोधा जेको हथनि ते जेको तिरियुनि ते तेल ॿारे उन्हनि सची न कई, किथे उहे लिकियल आहिनि, पर पोइ बि असांजो जेको आहे कंहिं हिते जेको ही क़ौम रहे थी, हिन में हिंदू मुस्लमान सभु गॾु खाइनि पिया। इहो छाजे करे खाइनि था? इन जे करे, गुरबत जे करे। न त को पंहिंजे ॿार बचे जी झूंपड़ी में जेको रहे थो उनखे इज़त प्यारी आहे, पर हिते छा आहे त इहो जेको आहे इन जे करे, बुख जे करे असांखे पहिरीं शर्त में गवर्नमेंट जेको रिलीफ ॾिए पई हिते, उहो रिलीफ न ॾिए पई असां ते। हीउ जेको मायुनि ते गंदी आहे या असांजे मथे ते कपिड़ो आहे, इहो लाहे पई गवर्नमेंट। सिंध गवर्नमेंट खे आउं चवंदुसि, ज़िलो गवर्नमेंट खे बि चवंदुसि, गवर्नमेंट असांजी ॿोली ढाटकी में चवंदा आहिनि, गवर्नमेंट माई बाप आहे, माई बाप न आहे, पर इहो असांजो जेको पर्दे पाए पिए। छो त पर्दो लाहे पई, इन जे करे कार्ड आहे हर कंहिं माण्हू वटि, उन कार्ड ते रिलीफ ॾे, को इदारो ॾे या गवर्नमेंट ॾे थी, उहो ॾे, रिलीफ ॾे असांजी मायुनि खे। जेको फ़ोटो हिकिड़ो तव्हां जीअं कढियो पिया अॼु, ईअं कढियो, 2-3 ॼणे खे मूंखे ॾिनो, तव्हांखे मिलियो, ॿिए कंहिंखे मिले कोन थो, लखनि ते उते मायूं वञनि। उन जे करे को बि गवर्नमेंट जे करे इंतज़ाम करे त सुठे नमूने सां जीअं अॼु ई कयो आहे। अमा छा थियो आहे ॿारनि खे? बसि वीचारा बीमार आहिनि, असीं मिसकीन वेठा आहियूं हरियार जे पाड़े में। ओतिरी असांजी ढाणी स्कीम अचे, असांखे ठुप कान था ॾे हरियार वारा, असांखे खारे पाणी ते लोधे स्कीम अचे, उन्ही खे असांखे लोधे, असीं केॾांहुं वञूं? अबा बीमारी जेकी हले पई उहा हले, कंहिंखे दस्त, कंहिंखे कमज़ोर, कंहिंखे खीं, कंहिंखे खीं। असीं मिसकीन माण्हू, असांजे केरु सॾु कान थो सुणे। बीमारी पाणी ॿियो टियों सभु मसइला हलनि पिया। ऐं ॿुधायां हा, कंहिंखे तप वग़ैरह अचे थो त उहो हिते असीं डॉक्टरनि में नथा पहुची सघूं। फरीदा नगारी मुंहिंजो नालो आहे। किथां आया आहियो तव्हां? असां कराची खां आया आहियूं। कीअं पिया ॾिसो अॼु तव्हां जेका मेडिकल कैंप लॻल आहे, हिते कहिड़ियूं औरतुनि खे बीमारियूं, हिते कहिड़े ॿारनि खे बीमारियूं? हिते मुख़्तलिफ़ बीमारियूं, लेकिन ज़्यादातर बुख, बेरोज़गारी, ॾुकार आहे। इन करे साफ़ पाणी न आहे पीअण जो, पाणी बि खारो आहे, ऐं मुख़्तलिफ़ चमड़नि जूं बीमारियूं आहिनि। वैक्सीन नथी थिए ॿारनि खे। हे सभु जेके ॿार आया आहिनि, पुछूं था उन्हनि जी माइरुनि खां त वैक्सीन कराए अचनि थियूं, त वैक्सीन कोन थी अचे, असां किथे करायूं? हेल्थ जी का सहूलियत फैसिलिटी कोन्हे। ग़रीब वीचारा मारवाड़ा परे अस्पताल हुन उते किथे वञनि? अगरि भाड़ा किराए करे वञनि बि था न, त उते डॉक्टर मौजूदु कोन्हनि, कंहिंखे ॾेखारनि, कंहिंखे दांह ॾियनि। सो वीचारा तमामु ॾुकार जा सटियल आहिनि। बुख, बेरोज़गारी ज़्यादातर, मतिलबु मां जिथे ॾिठो आहे त औरतूं ऐं ॿार, खून जी कमी आहे, रत जी बुख ज़्यादा आहे हिते, बेरोज़गार घणी आहे। पाकिस्तान रिलीफ फाउंडेशन हलीमा शेख साहब चेयरमैन आहे, उन पंहिंजे तरफ़ मदद पाण हिते मेडिकल कैंप हणाई आहे, ऐं हिन खाधे पीते जो बि इंतज़ाम कयो। तक़रीबन रोज़ाना जे बुनियाद ते सवे जेके ॿारड़ा जेके आहिनि, तक़रीबन हिन वक़्तु बि साल में तक़रीबन 600-700 खां वधीक ॿारड़ा जेके ग़िज़ाई खोट सभु फोत। तव्हां छा था सम्झो भला इहे जेके ॿारड़ा फोत थियनि था, उन्हनि जो सबबु छा आहे? हिते की अहिड़ा ॿारड़ा आहिनि जेके बिल्कुलु जीअं 7 महीननि जी पैदाइश जा हुजनि, या 8 महीननि जेके अहिड़ा ॿारड़ा आहिनि, या औरतुनि सां कहिड़ा इहे मसइला? ये मसइला आहिनि जॾहिं ॿार माउ जे पेट में ई पैदा थिए, उनखे उते खुराक उहा नथी मिले न, ॿार तमामु कमज़ोर थो पैदा थिए। माउ ऐं ॿार ॿई कमज़ोर आहिनि। इन करे शुरूआति खां ई उहो ग़िज़ा जी इन में मुश्किल में आहिनि। ॿार जी माउ खे खुराक न आहे, त खीर कोन्हे माउ खे, पोइ ऐं चवनि थियूं न ढगियूं आहिनि, न ॿकरियूं आहिनि, असां खीर छा पीआरियूं? पाणी था ॾियूं, पाणी बि खारो आहे, साफ़ पाणी कोन्हे हिते। सो इन करे ॿार ऐं माउ जेका आहे तमामु बीमारियुनि में वठिजी थियूं वञनि, बुख ऐं बेरोज़गारी खां।
हिते हिकिड़ो त साफ़ पाणी हुजे ऐं अनाज हुजे मतिलबु हुकूमत खे घुरिजे त डॉक्टर मतिलबु महीने में कंहिं हणनि 15 ॾींहं हणनि 8 ॾींहं हणनि डॉक्टर केॾा हेॾा डॉक्टरनि जेको घर वेठे पघारूं था खणनि हेल्थ जी फैसिलिटी हिते का बि कान्हे हिते असां मारवाड़ा वीचारा सिंधी जेके मारवाड़ा आहे ॿार गुलनि जहिड़ा 2-3 महीननि में 200 ॿार मरी विया आहिनि फोत थी विया आहिनि उन्हनि जो ज़िम्मेवार केरु आहे गवर्नमेंट आहे ज़िम्मेवार उहो ॿार हिननि जा मोटी त कोन्हे हीअं त असां मेडिकल कैंप हणी आहे असां त वरी हलिया वेंदासीं हिननि जा ॿार बच्चा त उहो मोटी कोन ईंदा न इन सिंध हुकूमत आहे ज़िम्मेवारी त हिननि जो तदारक करे हिननि जी मालिकी करे ऐं वोट वठण महिल त अचनि था पोइ हलिया था वञनि वरी 5 साल में मुंहुं कोन था ॾेखारनि असांखे का लालच कान्हे असांखे न हिननि जा वोट खपनि न कुझु खपे असां हीअं वाट ख़ुदा जी फीस बि लाया आहियूं हलीमा त शेख आयो आहे 5 में त पाण असांखे उहो वठी आयो आहे उन तरफ़ खां आया आहियो सर नालो छा आहे तव्हांजो? डॉक्टर एहसन पवार। कहिड़ा मसइला आहिनि हिते जे सिहत जा जेके असां ॾिठा आहिनि ॿारनि खे बीमारियुनि औरतुनि खे बीमारियुनि या हितां जा जेके मर्द माण्हू उन खां असां पुछियो को चए छाती में सूरु आहे या को औरतुनि जे उन खां अलावा थधि ज़ुकाम आहे कहिड़े क़िस्म जा हिते पेशेंट था ॾिठा आहिनि? त सभ खां पहिरियां जेको मसइलो आहे उहो आहे मल न्यूट्रिशन ग़िज़ायत जी कमी जे करे विटामिन डी जी कमी जे करे कैल्शियम जी कमी जे करे हॾनि में जिस्म में सीने में मथे में सूरु पवंदो आहे सभ खां वॾो मसइलो हिते इहो आहे हिननि जी ग़िज़ा पूरी न आहे मिनरल्स जेके आहिनि उहे पूरा नथा थियनि जंहिंजे करे हिन में जिस्म जो सूरु थिए थो साह थिए थो पाणी जो बि हिते तमामु वॾो इशू आहे जंहिंजे करे हिननि में साह जूं बीमारियूं पैदा थियनि थियूं हे त वॾे मां वॾो जेको इशू आहे उहो मल न्यूट्रिशन आहे ग़िज़ायत जी कमी आहे बिल्कुलु। ॿिया तव्हां कहिड़ा छा हिते कहिड़ा पोलियो जा केस तव्हां ॾिठा आहिनि या कहिड़ा नाज़ुर ॿार तव्हां ॾिठा आहिनि? हिकिड़ो ख़ानदान अहिड़ो आहे जंहिंमें 4 ॿार चवनि था 2 ॿार असां ॾिठा चवनि पिया 4 ॿार अहिड़ा आहिनि अंदेशो आहे त पोलियो जो इहो केस ज़ाहिर थी सघे थो या इहो बि थी सघे थो त विटामिन डी जी कमी जे करे हिकिड़ी बीमारी थींदी आहे उन जे करे हॾनि जी हिकिड़ी बीमारी थींदी आहे उहा बि हुजे। हिन वक़्तु तव्हां हिते कैंप लॻाया आहिनि में कीअं पिया महसूसु करियो माण्हुनि जी छा पोज़ीशन आहे? अफ़सोस आहे चवणो पए थो गवर्नमेंट सुठो महसूसु कोन कंदी हूंदी असांखे ॾिसी हीअ असां हिते दस्तरख़्वान विछायो आहे असांजो बसूं आंदियूं आहिनि हिते सॼो सामान खणी आया आहियूं असांजो पाणी जा टैंकर खणी आया आहियूं डॉक्टर खणी आया आहियूं डॉक्टर जूं टीमूं मेडिकल हर शइ खाद खुराक जी हर शइ असीं उन्हनि जे खणी आया आहियूं पर अफ़सोस आहे चवणो थो पए की अगरि इहो फ़र्ज़ु आहे गवर्नमेंट जो असांजो फ़र्ज़ु न आहे पर असां इन खे पूरो कयूं पिया दस्तरख़्वान जो वाइदो ज़रदारी साहिबु चयो की बेनज़ीर जा दस्तरख़्वान हिते थर में विछिबा पर थर में असां घुमियोसीं सभु ॾिसो पिया असांखे हिकिड़ो दस्तरख़्वान नज़र न आयो आहे बाक़ी ॻाल्हि कजे अगरि हिननि जी त हिते हाणे असांजे हिसाब सां असीं दस्तरख़्वान विछायूं था अॼु हिकिड़े ॻोठ में कयो आहे शाम में ॿिए ॻोठ में कंदासीं ईअं हर ॻोठनि में इनशाला जेतिरो असीं पुॼी सघियासीं कंदासीं। हाँ बाक़ी सर्दी वधी वई आहे सर्दी उन जे करे असां कंबल बि आंदा आहिनि दवाऊं बि आंदियूं आहिनि पर इहा ॻाल्हि मेन हल न आहे मेन ॻाल्हि इहा आहे गवर्नमेंट जे चइनि जीअं जाम मेहताब सर ॾेर साहिबु जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे उन में चयो आहे की 570 ॿार मरंदा उन हिसाब सां हिकिड़े ॿार जो रेशो कोन्हे छा इहा इंसानियत आहे त पाण ख़बर आहे 3 महीननि जे अंदरि 270 जे लॻभॻि ॿार महीननि जंहिंजो 3 ॿारनि जो पर डे रेशो थो थिए इहे त रेशो तव्हां ॾिसो सही वञे किथां पियो हीअ मतिलबु तव्हां उहो ॾिसो की 3 ॿार अगरि हिकिड़े ॾींहं में था मरनि या 4 ॿार हिकिड़े ॾींहं में था मरनि तव्हां छा था सम्झो भला हीअ जेका अॼु मेडिकल कैंप लॻाई आहे या हिते को दस्तरख़्वान लॻाया आहिनि पर हीअ मेडिकल कैंप इहो मसइले जो हल आहे छा? मेडिकल कैंप पहिरीं ॻाल्हि कंहिं मसइले जो हल कोन हूंदो आहे मेडिकल कैंप जो ऐं दस्तरख़्वान जो इहो आहे आर्ज़ी हल हर शइ पर इहा आर्ज़ी हल अगरि असां प्राइवेट NGO थी कंहिं गवर्नमेंट जे असर वसूख खां अलावा अगरि असीं इहा सभु शयूं करे सघूं था त असांखे अपील बि आहे तमामु इहा ख़ाली असांजी न आहे NGO न हीअ NGO जो फ़र्ज़ु न आहे हीअ आम इंसान जो फ़र्ज़ु हीअ आहे सिविल सोसाइटी जो फ़र्ज़ु सिविल सोसाइटी ॿाहिरि निकिरे अचे ऐं ॾिसे हिननि जा हाल ॾिसे सर्दियूं वधनि पियूं हिननि जी तबियतूं ख़राबु थींदियूं वेंदियूं अची हिननि जा दस्तरख़्वान अगरि दस्तरख़्वान मिसाल त ॾिसो ॿारड़ा ॿचड़ा हिकिड़े मानी लाइ अगरि कुझु मानी था खाइनि त उनखे अहिड़े तरीक़े सां खाईंदा तव्हां ॾिसो त अलाह पाने हुननि करे मानी ज़िंदगी में ॾिठी न आहे त इहो वॾो ज़ुल्म आहे वॾो इंतिहाई ज़ुल्म आहे पर इहा मुंहिंजो ख़ाली अपील आहे की गवर्नमेंट बि अचे दस्तरख़्वान जेका वाइदा कया आहिनि उहा पूरा वाइदा कनि ऐं सवले नमूने सां कनि ऐं हिननि खे संदे इख़्तिताम ते पहुचाइनि। हिन वक़्तु जेको पाकिस्तान रिलीफ फाउंडेशन जो चेयरमैन असां सां गॾु आहे उन पारां जेके हिते कैंपूं लॻाइनि अचो त उन हवाले सां ॻाल्हि ॿोल करियो तव्हां थर जो कीअं था ॾिसो हुकूमत जूं वॾियूं दावाऊं हुयूं त असां थर में जेको आहे RO प्लांट ॾिना आहिनि उन खां अलावा असां हिते जेको सिहत जूं सहूलियतूं ॾिनियूं आहिनि उन खां अलावा कैंपूं असां क़ाइमु कयूं आहिनि मगर छा थर जी सूरत नज़र पई अचे तव्हांखे?
थर जी सूरत हाल मूंखे छा नज़र अचे, तव्हां पंहिंजे कैमरे सां पुछो, तव्हां पंहिंजी अखियुनि सां पुछो, तव्हां थर जे ॾुकार सिटल माण्हुनि सां पुछो, तव्हांखे ख़बर पवंदी त थर जी सूरत हाल ठीकु न आहे। जेके चवनि था सभु ठीकु आहे, इहे कूड़ था ॻाल्हाइनि। इहे अलाए छो था कूड़ ॻाल्हाइनि, छा इन्हनि जा पंहिंजा ॿार न आहिनि, छा इहे पाण इहे सोचनि नथा त इहे वक़्तु किथे बि अची सघे थो। अॼु थर जो माण्हू बुख थो मरे, अॼु थर में बुख आहे, अॼु दवाउनि जी डॉक्टरनि जी अणहूंद आहे, अॼु फैसिलिटीज़ न आहे, पर हिते रुगो दावा कया पिया वञनि। हाणे घरनि जी को चए थो घर ठाहींदासीं, को छा कंदा, बाबा पाणी त ॾियो, दवा त ॾियो, खाधो त ॾियो, सवड़ त ॾियो, कंबल त ॾियो। रुगो हिकु ॿोरी ॻूणी अन्न ॾियण सां ऐं उन में बि पटेलनि जा खांचा, रिश्वत, ट्रांसपोर्ट, मुख़्तियारकार, तहसीलदार, पटवारी इहे खायो वञनि। ॻाल्हि इहा, अॼु बुख तव्हांजे साम्हूं आहे। हिते तव्हां ॾिठो त हज़ारे माण्हू मरीज़ बि हिते आया आहिनि, बुखायल माण्हू बि हिते आया आहिनि। असां जॾहिं कैंप लॻाए सघूं था, हुकूमत छो नथी लॻाए सघे? मूं वटि को डोनर न आहे, कुझु न आहे, पाण ज़ाती दोस्त अहबाब मिड़ी असां गॾु हलिया था अचनि। बैरिया यूनिवर्सिटी वारनि जो नालो कैप्टन साहब हुन चयो बाबा असां वञूं था, असांजी बि सवणूं खणी वञो। अहिड़ा दोस्त को अचनि था असां सां गॾु, बाक़ी को डोनर न आहे। हुकूमत वॾो इख़्तियार आहे। अॼु असां इन हरियार ॻोठ में मौजूदु आहियूं, अलाह साईं बरकत ॾे, असांजो फ़र्ज़ु आहे हुन में कमु कयूं। बाक़ी कैंप आहे, हिन में मेडिकल कैंप बि आहे, इन में असां टैंकर जे थ्रू पाणी बि ॾियूं था। हिते असांजे डॉक्टर बि आहिनि, हिते ड्रिपूं बि लॻायूं था, हिते दस्तरखान बि लॻायूं था। मुकमिल कैंप आहे ऐं वॾो ख़र्चो बि न आहे, को वॾो ख़र्चो न आहे। छा आहे त थोरी पॉलिटिकल विल खपे ऐं थोरो दर्दमंदाना दिलि बि खपे। न हिननि वटि पॉलिटिकल विल आहे, न हिननि वटि दर्दमंदाना दिलि आहे। मां अपील थो कयां ज़रदारी साहिब सां, आसिफ अली ज़रदारी साहिब सां, त ॾिसे हुननि वज़ीरनि खां पुछे त जेके कूड़ छो था ॻाल्हाइनि। थर में चवनि था त हिकिड़ो ॿारु डेली थो मरे। ॾिसो त सही, हिकिड़े ॿार जी कहिड़ी अहमियत हूंदी आहे। जंहिंजो ॿारु वेंदो आहे उनखे ख़बर हूंदी आहे। ॿारु ग़रीब जो हुजे, अमीर जो हुजे, ॿारु कंहिंजो बि हुजे, शहरी जो हुजे, दही जो हुजे, थर जो हुजे, कोहिस्तान जो हुजे, काछे जो हुजे, कच्चे जो हुजे, ॿारु ॿारु हूंदो आहे, ॿारु इंसानु हूंदो आहे। अॼु हिते ॿार मरनि था बुख जे करे। अॼु मां ॾिठो आहे माना नंढा नंढा ॿार लॻे पियो मानी, माना हिकिड़ी बिरयानी, हिकिड़ो पुलाउ ॾिसी अहिड़ा थिया त जीअं शायदि अलाए केतिरे अर्से खां पहिरियों गोश्त ॾिठो हुजे। हुकूमत वटि छा को न आहे? हुकूमत वटि फैसिलिटीज़ न आहिनि छा? छो नथा कनि? करे सघनि था। पर इहे चंद वज़ीर जेके कूड़ ॻाल्हाए या डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन कूड़ थी ॻाल्हाए, लम्स वारा काॾे भॼी आहे? जेकॾहिं भॼी आहे त उन्हनि खे शर्म अचणु घुरिजे। जेकॾहिं भॼाए वियो त भॼाइण वारनि खे शर्म अचणु घुरिजे। जेकॾहिं डॉक्टर हिते आया आहिनि, आया हुआ त दवा ॾेई वञनि हा, कंहिंजो इलाजु करे वञनि हा। हिकिड़ो त अहिड़ा मां सम्झां थो इन खे वाइको थियणु घुरिजे। इहो ड्रामो हुयो छा? डॉक्टर अची विया, डॉक्टर भॼी विया, डॉक्टरनि खे भॼाए छॾियो त उन ज़बान कोन्हे छा? ॿुधाइनि त छो भॼाए वियो, काॾे भॼी आहे? मां सम्झां थो लम्स जे वाक़ई इंक्वायरी थियणु घुरिजे। छो आया, छो मोटी आहे, कंहिं मोकिलिया, कंहिं मोटाया, इनखे क्लियर थियणु घुरिजे। असांखे ख़बर थियणु घुरिजे त जेकॾहिं मसीहा हिते पहुता त हुनखे छो भॼाए वियो, या जेकॾहिं भॼी विया त पाण मसीह न हुया। इन्हनि जी इंक्वायरी थियणु घुरिजे। मां सम्झां थो थर में ॾाढो हालात ख़राबु आहे, अॻिते अचणु घुरिजे, हिमत करणु घुरिजे। वक़्तनि ते तव्हां हिते कैंपूं बि लॻायूं आहिनि, मगर तव्हां ॾिठो हुकूमत जी दावा आहे त हिते असां आरो पिणणु लॻाइनि, मगर थर में अॼु ताईं असां जेका सूरत हाल ॾिठी आहे, खारो पाणी वापराइण ते मजबूर आहिनि। तव्हां किथे ॾिसो था भला को हुकूमत जो कमु थियल आहे हिते? मूंखे लॻे थो खारो प्लांट लॻल आहे हिते हुकूमत जी तरफ़ां। आरो प्लांट को कोन्हे, जाॾे वञूं था खारो पाणी थो मिले। किथे को आरो प्लांट ॾिसण में त अलाए किथे 700 प्लांट आरो प्लांट काॾे विया, 150 दस्तरखान काॾे विया, डॉक्टरनि जी जेकी त वधाइण जी तादाद उहो काॾे विया। न को डॉक्टर वधिया, न को दस्तरखान लॻा, न को आरो प्लांट एक्टिव थिया, न को फील्ड मेडिकल यूनिट हला। हाणे मां ॾिसां थो 2-3 एम्बुलेंसूं मूंखे नज़र आयूं अचे, उहे 2x4 आहिनि। बाबा मसइलो त भिटनि ते आहे, मसइलो त ॾुहराने इलाइक़नि में आहे, मसइलो त डायली में आहे, मसइलो त छाछरो में आहे, मसइलो त इस्लाम कोट जे मिठी जे डीपले परे ॻोठनि में जिते रोड नथो वञे उते तव्हांजी एम्बुलेंस त बीठी ईंदी मिठी हॉस्पिटल में, उते ज़रूरत न आहे न। मां चयो 4x4 एम्बुलेंस हिते अचणु घुरिजे, जंहिं मुंहिंजो मोबाइल मेडिकल यूनिट अची सघे थो, हुकूमत जो छो नथो अची सघे? सूबाई वज़ीर जाम महताब ॾहर जी प्रेस कॉन्फ्रेंस, उन खां अलावा हितां जो जेको डिप्टी कमिश्नर हुनजो चवणु सिर्फ़ु 570 ॿारड़ा पोइ थिया आहिनि। तव्हां कीअं था ॾिसो भला 570 ॿारड़ा सिर्फ़ु या हिननि जी हिन खां वधीक थिया आहिनि, या माण्हुनि में अञा ताईं बीमारियूं आहिनि, या हीअ चवनि था असां बिल्कुलु जेको सिहत जो हिते सहूलियतूं ॾिनियूं आहिनि? तव्हांखे छा पियो नज़र अचे? 570 ॿारड़ा, हिकिड़ो ॿारड़ो बि हूंदो आहे, उनजी अहमियत हूंदी आहे। मां सम्झां थो शर्म अचणु घुरिजे अहिड़े इंसान खे जेको 570 खे सिर्फ़ु चवे। इन्हनि खे अॻिते वधी कमु करणु घुरिजे। इहो न चवणु घुरिजे त ॿारड़ा नथा मरनि, बुख न आहे, दवाऊं जी कमी न आहे, डॉक्टरनि जी कमी न आहे, सभु कूड़ आहे। न को डॉक्टर आहे, न को दवाऊं आहिनि। ऐं 570 जेकॾहिं उहे चवनि था त 302 ॾींहं हूंदा आहिनि शायदि साल में, न पोइ बि हिकिड़ो साल में कीअं माना पंहिंजी अंग अखर बि सही न आहिनि मिनिस्टरनि जा।
मां सम्झां थो त वॾे पैमाने 3 महीननि में पौणा 300 ॿार मरी चुका आहिनि। अॻु में वीचारा शहीद आहिनि इहे ॿार बि। जेके डॉक्टर हितां भॼी विया, जेके सेक्रेटरी हेल्थ हितां भॼा, जेके कढे विया, इन्हनि सभिनी जे ख़िलाफ़ु कार्रवाई थियणु घुरिजे। जेके अॻु में अॻूणा मिनिस्टर बि त रहिया आहिनि जेके हुकूमत में, उन्हनि जे ख़िलाफ़ बि कार्रवाई थियणु घुरिजे। नाज़रीन, थरपारकर ज़िले जे अंदरि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ टाइमनि ते सिंध टीवी पारां जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि जी सर्वे कई, मगर अॼु असीं मीरपुर ख़ासि ब्यूरो टाइम अञा ॻोठ हरियार में मौजूदु आहियूं। हिते जा तव्हां पाण ॾिठा हूंदा, हिते जे रवासियुनि जा वीचार। हिननि चयो त बुख बदाली असां शिकार आहियूं। हिते असां वटि न कि मेडिकल कैंप आहिनि, न कि असां वटि सिहत जी सहूलियत आहे, न ई कि असांजा के ॻोठ जे जेके बुनियादी मसइला हल थियनि था। हिननि जो जॾहिं त अॼु पाकिस्तान रिलीफ फाउंडेशन पारां हिते जेका कैंप लॻाई वई, पंहिंजो कैंपूं लॻाई वियूं, उन हवाले सां हितां जे जेके तव्हां मासूम ॿार ॾिठा हूंदा, पेरनि उघाड़ा या बिना जूतियुनि जे तव्हां इहे ॾिठा हूंदा, हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला आहिनि। हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते नोटिस वठी हितां जे रवासियुनि जा, हिन ॻोठ हरियार वारे वासियुनि जा मसइला हल कया वञनि। हितां जे थर में जेको मुसलसल ॾुकार आहे, हींअर ताज़ो सर्दी आयल आहे, हिननि जा मसइला हल करे हिननि खे जेको रिलीफ मुहैया कयो वञे। कैमरामैन हबीबुल्ला लगारी, एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंध टीवी न्यूज़, मिठी, ॻोठ हरियार।